ठाइणो ज़िद ठाई अखे वडी नंढी भी न कयई चप वडो नंढो भी न कयई बिरवा भी नंढियूं वडियूं न कयई कन काते फिट कणा उते फिट कई लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह फरमाए तो एडो तो के हसीन बनायो वा वसलातो वसलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुन नास मन यनफ़उन्नास औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां साईं ते दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व अहले बैतिही अजमईन। वाजिब एहतराम गोठ राजी लाखों गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरों रब करीम जा तवां सां गुनहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जय करीम रब तवां असांखे हिन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे।
जन मुजाहिदन ने प्रोग्राम रखरायो अल्लाह सही उन्हनि जे इन मेहनत के कबूल ऐं मंजूर फरमाए। जन जन पंहिंजे ताक़त जे आधार जेतिरो जेतिरो हिस्सो गढ़ियो आहे अल्लाह सही उन्हनि जे हिस्से के भी कबूल ऐं मंजूर फरमाए। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे हिन भेरे समझ में अचे थी, मां अॻु में भी आयो आहियां पर तव्हां वटि एॾो वॾो इज्तिमाउ थींदो आहे, ओ वॾा वॾा जलसा उन्हनि जेॾी ख़ल्क़ नज़र ईंदी आहे, पर पोइ हिन भेरे मां सम्झां कुझु सुस्ती नज़र अचे थी पई कि न बा मां भुलां थो। शल अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां समूरन कलमे पढ़ंदड़ मुसलमानन के कुरान पाक सां सच्ची मोहब्बत भी नसीब फरमाए, कुरान पाक जी ताबेदारी भी नसीब फरमाए। हकीकत ही आया मां वाइज़न में चवंदो आहियां, हे वरी भी कुरान पाक जा आवाज़ा हलन था वाइज़न में, जलसन में, मस्जिदन में, मदरसन में, घरन में। नड़ा ये लाइट बंद करे दो नड़ा। घरन में पो इन कुरान पाक जे आवाज़े जे करे अल्लाह जो गुस्सो थधो थी तो। अल्लाह सही जी कावड़ लही थी वने, ओ जेके नड़ा बार चवन सिता अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, एला साकन अर्रहमान अर्रहीम, रब तो रब्बुल आलमीना तो रहमाना तो रहीमा। पोइ इन मासूमन जे अशींदारन वारन जे हाफिज़न आलमन जे इन्हनि लफ्ज़न जे करे तो असां जहिड़ा गुनाहगार मिड़े बचा पिया। न त हकीकत ई आया त असां बचण जे लाइक़ न आहियूं। असांजो को भी अमल बचण जहिड़ो न आहे। सुबुह को वठी जो गुनाहन में शुरू था थियूं, अखे खोले थी नाफरमानन में, गुनाहन में, डोहन में जो शुरू था थियूं। ओ जॾहिं बिस्तरे ते सुम्हूं था तॾहिं भी गुनाह करे पोइ था सुम्हूं। ये वाला हितों जान के ना रोंती जे कच्चे जान। केड़ो कुरान पाक जो प्रोग्राम खराब कई बिठा। अल्लाह सही शला सा जे नौजवानन के सही समझ नसीब फरमाए। मां अर्ज पो क्या असा गुनाहन जे एडे जबल ते चढ़ी चुका हूं जाते लहणो असा के समझ में नथो अचे। गुनाहन जे असा एड़े समुद्र में लही चुका हूं जाते पानी भी ऊन हुआ, बेड़ी भी कोने का। बाकी रसूलुल्लाह साईं जेके असा गुनाहगारन जे करे अल्लाह के रोई एलाज कया न, उन्हन एलाजन जे करे बचो पियो। सजदन में, दुआउन में महबूब साईं एतरो पंहिंजे बच्चन जे ला न रुना हा, पंहिंजे घर जे ला न रुना हा जेतरो महबूब साईं असां जे ला रुना।
पर असां बेक़दरनि खे महबूब जो क़दुरु कोन्हे। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अम्मा आशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, अम्मा साईं अर्ज़ थी करे मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम हिकिड़े ॾियारे त एॾो ड्रिगो सजदो कयो। अम्मा साईं फरमाए थी मूंखे ख़ौफ़ थियो अलाए मिठड़ो मोहम्मद जुदा न थी वियो आहे। एडो ड्रिगो सजदो अम्मा साईं ॿुधायो त सही मिठड़े मोहम्मद करीम एडो ड्रिगो सजदो कयो। अम्मा साईं ॿुधायो त सही सजदे में महबूब साईं छा पा फरमाइन, दुआ में महबूब साईं छा पा फरमाइन। अल्लाह ॼाणे थो जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुल किताबनि जो मुतालो कंदे महबूब साईं एतिरो त सजदे में रोईंदा जो सजदे वारी जाइ साईं जे गोड़नि मुबारकनि खां आली थी वेंदी हुई। साईं जी वाह सजदे वारी जाइ। अल्लाहु अकबर रमी ॿुधायो त सही महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब के रोई करे एलाज़ केड़ा पाकन असां जे लाइ छा पा फरमाइन। अम्मा साईं फरमायो महबूब जे ज़ुबान मुबारक ते हे लफ़्ज़ अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा ला तंज़ुर इला आमाल उम्मती वंज़ुर इला यद हबीबिक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं रोई दुआ पागुरन अल्लाह मुंजा थी ऐबदार बदकार केड़ा बथी पर मुंजन जी पारत थी, मुंजन जी पारत थी, मुंजन जी पारत थी। असां के पा चवन मुंजा पर असां रसूलुल्लाह के पंहिंजो नथा। आवाज़ है असां के रसूलुल्लाह पंहिंजो चई विया त मुंजा। वरी जेकरे कलामुल्लाह में नज़र कंदे अल्लाह भी चवे तो मुंजा कुल या इबादी, अल्लाह भी चवे तो मुंजान। मिठड़े मोहम्मद भी फरमायो तो मुंजान। अल्लाह मुंजा करे तो असां के समझायो भले गुनाहगार ऐबदार पो भी अल्लाह के प्यारो। अब थोड़ो और सुर त थोड़ो और सुर अज सुर जो बाहर दोस्तन के जगह थोड़ो अञा सुर जो और सुर वर्डन के बाहर जे इंदा वञन उनके जगह दींदा वञन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो कर अल्लाह जे मौन लफ्ज़न के दो दोहराया। रब फरमाए तो या इबादी, अल्लाह भी फरमायो मुंजान। मिठड़े मोहम्मद भी मिठड़े महबूब मुस्तफ़ा साईं भी रोई फरमायो मुंजान मुंजान। इन लफ्ज़न जो त कुछ हया कयो, इन लफ्ज़न जो त कुछ अदब कयो। मिठड़ो मोहम्मद तो चवे मुंजान। असां मिठे मोहम्मद के पंहिंजो करण जे लाइ तैयार न आहियूं। अल्लाह जो हबीब तो चवे मुंजान, असां उन महबूब जो चयो नथा। ओ मुसलमान तवज्जो कर अज भाव भाव जी ज़मानत न तो खणे, पुट पीउ जी ज़मानत न तो खणे, पीउ पुट जी ज़मानत न तो खणे। पर मिठड़ो मोहम्मद फरमाए तो अज़मन लकुमुल जन्नत। फरमांदा तव्हां मां मोहम्मद करीम जे चए ते हलो मां मोहम्मद तव्हां जे लाइ जन्नत जो ज़ामिन। हां महबूब असां जी ज़मानत खई बीठो। असां के महबूब जी गणती नहीं।
अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अम्मिया रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ थी करे अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके दुआन में अल्लाह के इलाज कया अल्लाह मुझे गुनाह दे न निहार जाए अल्लाह मुझे गलती दे न निहार जाए मुझे डोहन दे न निहार जाए वंजुर इला यद हबीबिक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब तू निहार मां मोहम्मद तुझे आडो हथ जलियूं बीठो वा दुनिया जे लिहाज़ सां कंहिंजो पुट गलती करे विझंदो आहे पोइ जॾहिं उन पुट जे मथां सख़्ती ईंदी आहे पोइ उनजो वॾो छा चवंदो आहे त नंढे की न ॾिसो बसि मुंहिंजे हथनि खे ॾिसो चवंदो आहे न अवा नंढो आहे कसाई पकाई अथसि पेर उबता अथसि पर मुंहिंजे हथनि खे ॾिसो हेडे गुनाह असां सा कयो ॾींहों रात गुनाहन में तो गुजरे नाफरमानन में तो गुजरे होडे मिठे मोहम्मद करीम फरमायो वंजुर इला यद हबीबिक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होडे आका सही अल्लाह के अर्ज कयो ओ मुंहिंजा रब मां मोहम्मद करीम जे हथन जी तोखे पार तया उन महबूब जे हथन जे करे बचो पियो आ न त रब जाने तो बचण जेड़ा ना है बचन जेड़ा ना है अल्लाह जाडो कंद खणी दुआ घुरन जेड़ा हाँ अल्लाह जे आडो कंद खणी दुआ घुरन जेड़ा भी ना आयो महबूब मुस्तफा करीम संजे इलाज जे करे बचा पियाओ महबूब रोई दुआ घुरी ओ मुंहिंजा रब करीम अगले उम्मतुन वारा गुनाह कंदा उन जे पेशानी ते लिखजी वेंदो फलाणो पुट फलाणे जो फलाणो गुनाह करे आयो फलाणो डो करे आयो महबूब रोई करे चो ओ मुंहिंजा रब करीम उन जा ऐब उघाड़ई उन जा गुनाह ज़ाहिर कई मुंहिंजनि जा ऐब न ज़ाहिर कजाए मुंहिंजनि जा ऐब न उघाड़ जाए मुंहिंजनि जा ॾोह ज़ाहिर न कजाए उन महबूब जे सदके ऐब नथा ज़ाहिर थियनि उन महबूब जे सदके गुनाह नथा ज़ाहिर थियनि हालांकि ॿुधा त सही असां कहिड़ो गुनाह छॾियो आहे कलामुल्लाह ते नज़र कर जिन जिन गुनाहनि जे करे अॻियूं उम्मतूं तबाह थी वियूं उहे सभई असां में गुनाह मौजूद आहिनि मां न हीअं चवां उन्हनि खां बि असां गुनाहनि में अॻिते किरास करे असां उन्हनि खां बि गुनाहनि खां अॻिते किरास करे विया अल्लाहु अकबर ओ मुसलमान याद रख जाए इन डर महबूब जे दुआ जे करे जेका डर थी मिले गलत फायदो न वठ जाए गलत फायदो न वठ जाए करीम डर भी दींदो आ रहीम डर भी दींदो आ रहमान डर भी दींदो आ पर वो रहमान भी आ रहीम भी आ अजीज भी आ जब्बार भी आ कहार भी आ डर दे दे जो पकड़ींदो आ त अल्लाह जो पकड़लो कोई को न छड़ाए सकदो आ मदा तू समझे त बस जेको बा कया तो कुछ भी के खबर कोने छाजी पकड़ छाजी गाल अल्लाह सैयद कलामुल्लाह में लफ्ज़ फरमायो वल्लाहु वल्लाहु खबीरुम बिमा तामलून जिए दुनिया में को के सा ठहलो न हुंदो आ उनके चवंदो आ यार जाते जाते तू वेही करे हवाला तो करे सजी मुके खबरां थी पवन जेके जेके मुझे लाए खड्डा तो खोटे सब खबरां थी पवनी रब भी फरमाए तो बना जाते जाते गुनाह तो करे मां रब के सजी खबर थी ए बोल बाबा जेके जेके मुझे ला तू गालियों तो करे जेके हवाला तो काटे ना जाते वेही करे चाहे पी सब खबर थी रब चवे तो वल्लाहु खबीर में मा तमल रब चवे तो तू जेको जेको कम करे थो न मां रब को गुझो ओ मुसलमान धर्म गलत फायदो न वठ जाए ओ रब जे जात सा शिरक करने वाला अल्लाह धर दिनी तई धर्म गलत फायदो न वठ जाए
मुझे लफ्ज़न के थोड़ो नोट कंदो हल अल्लाह जे ज़ात सां शरीक करण वारा रब तो के हली ढर ॾेई छॾिया पर नेठ अल्लाह जे पकड़ में ज़रूर अचणो आ ओ पीउ माउ खे रंजाइण वारा ओ पीउ माउ खे रुवारण वारा पीउ माउ सां झेड़ा करण वारा पीउ माउ खे गारियूं ॾियण वारा पीउ माउ खे धिके करे घरों कढण वारा पीउ माउ सां नफ़रत करण वारा पीउ माउ सां ॻाल्हाओ ख़त्म करण वारा अल्लाह जी ढर थई रब जी ढर थई रब जी ढर थी इन ढर मां ग़लत फ़ाइदो न वठजाए ओ न्याणियूं विहारण वारा थोड़ो मुझे लफ्ज़न खे नोट कंदो हल ओ घरन में न्याणियूं विहारण वारा न्याणियुनि जो मथो अछो करण वारा 30 सालन ताईं तू न्याणियुनि जे पढ़ाइण जो इरादो नथो रखे ओ न्याणियुनि जूं उमरियूं तबाह करण वारा अल्लाह जे तरफ खां ढर अथई उन ढर मां ग़लत फ़ाइदो न वठजाए ओ न्याणियुनि जो हक़ खाइण वारा न्याणियुनि जो हक़ खाइण वारा ओ भेनरुनि जो हक़ खाइण वारा यार अल्लाह जे ढर मां ग़लत फ़ाइदो न वठजाए ग़लत फ़ाइदो न वठजाए ओ पंहिंजे अज़ीज़न क़रीबन सां झेड़ा करण वारा चाचन सां फिटाइण वारा मामन सां फिटाइण वारा ओ चाचा भाटन जा हक़ खाइण वारा ओ मोमा भाणेजन जा हक़ खाइण वारा ओ यतीमन जा हक़ खाइण वारा मिस्कीनन जा हक़ खाइण वारा बेवान जा हक़ खाइण वारा परावा बन्ना कटण वारा परावा खाता मटाइण वारा परान ज़मीनुनि ते कब्ज़ा करण वारा याद रखजाए रब जी हली ढर ॾिनल अथई हली रब तोखे ढर ॾिनी थी ओ मुसलमान थोड़ो लफ्ज़न के तवज्जो कंदो हल ॻाल्हि सम्झ में बि ईंदई ओ व्याज ते गुज़ारो करण वारा व्याज को सवा मज़ो नथो अचे हाणे बि असांजे नौजवाननि में हिकिड़ी मुसीबत आहे असांजे नौजवान में बि मुसीबत आहे इहा मोबाइल वारी जुआ न राति जो निंड अथनि न ॾींहं जो निंड अथनि तव्हां वटि न हूंदी तव्हां वटि माण्हू छोकिरा सियाणा से बि था मां हितो जी ॻाल्हि नथो कयां पर न ॾींहं जो निंड न राति जो निंड ओ मुसलमान तवज्जो कर मुसलमान तवज्जो कर ॾींहं राति जुआ में मगन रहण वारा ओ खीर में पानी मिलाइण वारा ओ माप तौर में खोट करण वारा मिठे मोहम्मद करीम जे सुन्नत के छॾण वारा नमाज़ न पढ़ण वारा मस्जिद जे न अचण वारा मौलवियुनि खे गारियूं ॾियण वारा याद रखजांइ अल्लाह जी ढर ॾिनल अथई मदा तू चवे त मां ॾाढो आहियां तू कुझु बि हलकड़ी चूंडी भी न सही सके आवा तो कुछ भी कोने हलकड़ी चूंडी भी इल्ला बदश रब्बिक लशदीद अल्लाह तो चवई मुंहिंजी पकड़ ॾाढी सख़्त ॾाढी ओ अल्लाह जे ढर मां ग़लत फ़ाइदो न वठजाए ओ पंहिंजे बच्चन खे पर्दो न करण वारा हे मां थोड़ी इन्हनि लफ़्ज़न जो बंद बंदो आ अञा इन ते पत्थर पवंदो इन ते डांबर पवंदो समझो ताला नथा समझ जावा हा हे मां अञा बंद बंदो आ इन जे मथो पत्थर भी पवंदो डांबर भी हुलर भी घुमंदो ओ अथई ॻाल्हि थोड़ी गोरी भी अथई अणाई भी अथई मता हाव ते असां चरन जो तकरीरा थोड़ो बार कनी हावा मता बार न महसूस कजाए अल्लाहु अकबर तवज्जो कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम फरमायो अमहिलहुम रुवैदा माली ढर दी दुआ माली ढर दी दुआ पर बदश रब्बिक लशदीद जे मते मां पकड़ी दुआ त मां रब जी पकड़ सख्त हूंदी आ गलत फायदो न वठ मता तू चवे कुरान भी राजी रखा शैतान भी राजी रखा
असां छा था चऊं फिटायूं केसां बि ॾाढिया ॻाल्हि असां छा था चऊं त केसां फिटाइणो बि राग जी दावत मिले त बि पहिरीं सिफ़ में वेहिजाए जाॻींदो अलाए नथो जाॻे आवा राग जी दावत मिले त बि पहिरीं सिफ़ में वेहिजाए मेले जी दावत मिले त बि पहिरीं सिफ़ में वेहिजाए जलसे में अचे त पंजे से मननि जी तस्बीह खणी अचाए मुला सां बि बिस्मिल्लाह शीए सां बि बिस्मिल्लाह वाणे सां बि बिस्मिल्लाह शीए सां मिले तो बाबा या अली मदद वाणे में कम पातो हेठ राम राम मुसलमान के ॾिठे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू रे ब्रेक तहणो ये माल गाड़ी वांगुरु गाड़ा सब शुरू कई ओ मुसलमान अल्लाह जो वासो थी नाराज़ न थींदो कर नाराज़ न थींदो कर भला मुसलमान जे साम्हूं रड़ियूं न कयूं त ॿियो कंहिंजे आॾो रड़ियूं कयूं हाँ मां तफ़सील ॾे नथो वञा पर मुख़्तसर तव्हां जे साम्हूं ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ करण थो चाहियां नंबर पहिरें ते अल्लाह सां कंहिंखे शरीक न बणाइजांइ चओ अल्लाह अकेलो अल्लाह सां ॿियो कोई भाईवार खाराइण पीआरण वारो केरु गॾे त चओ अल्लाह जो नालो गॾे कर खाराइण पीआरण वारो केरु मुश्किल कुशा केरु हाजत रवा केरु आलिमुल गैब केरु गुज जी ख़बर कंहिंखे औलाद ॾियण वारो केरु सजदे जे लाइक़ केरु बस इहो तो सबक पक्को पोख कंदो आ न पोचंदो आ बिज हुजे निज हावा बिज भलो हुजे पो थोड़ी घणी मेहनत कबी आ तो उम्मीद हुंदी आ बिज पोखे तौहीद जो इंशाअल्लाह पो सन जुकियूं गलती थींदी पो अल्लाह मिड़े मेहरबानी कंदो पर होजे तौहीद ला तसजुदू लिशम्स वला लिलकमर वसजुदू लिल्लाह अल्लाह तो फरमाए मुखो सवाबे के जो सजदो को न कजाए ये पेशानी कहीं ठाई थी आवा चवई तो केड़ी सोनी ठाई थी मैं पेशानी अब है जेके दुनिया जा कारीगरन ये ऊंधे में कम न करे सकदा कम कंदा हां साईं दुनिया जा कारीगर उनके रोशनी खपे पर अल्लाह एड़ो कारीगर जे टिन ऊंधन में हेड़ी कारीगरी कया जे दो फी ज़ुल्मात सलात टिन ऊंधन में हेड़ो गुलाब जो गुल तैयार कयो रात जी ऊंधई अम्मा जे पेट जी ऊंधई रहम जी ऊंधई टिन ऊंधन में अखियूं जाते हणियूं अस उते हयई दंद जाते ठाणा उते ठाई नक जाते ठाई बाना मां तो के एडो हसीन बनायो आ वो रब जो जुमलो बुध जाए चवई तो हेड़ी सोनी सूरत दिनी थी मान पो झुकाए जा भी मुंहिंजे आडो बे कंहिंजे वसजुदू लिल्लाह उनते माइक्रो नड़ो मिसाल दींदो आ थोड़ो मुझे मिसाल दे नजर कर हाथी ताकतवर जानवर पर खाइण में कंदो हेठ कंदो आ उठ ताकतवर जानवर पर खाइण में कंदो हेठ कंदो आ मैदान दुगऊ ताकतवर जानवर थी पर खाइण में कंदो हेठ कंदा थी रब तो चवई मुंजा बाना खाइण में कंदो हेठ न करणो दींदो मां रब तो के हथ ॾिनो थी मां खाधो तुझे वात जे पाणे पाची पवंदो गाना तू मुंह मथे कर हथ ॾिनो थी मां गिर बनी पाणे तुझे वात ॾे हां
अल्लाहु अकबर तवज्जो कर। अल्लाह गिरा जे लाए केडो इंतजाम कई, खणण जे लाए तो के हथ नहीं कोसो वाजा ठरला वो मालूम खण जे लाए तो असा के चपड़ नहीं गोश्त पक्को वाया कचो उन जे लाए वरी दंद नहीं जेकरे फिको वाया मिठो उन जे लाए वरी रब ज़बान दिनी खादे जी नाली जुदा कई पीते जी नाली जुदा के रब फरमाए तो खादे जे करे कंदो हेठ न कंदो मां वस जुदू लिल्लाह कंदो हेठ कजाए तमा अल्लाह जाडो सजदे में हेठ कजाए पर ता मुजा वाइज बुधंदड़ हो मां चवंदो रहंदो खादे न वात को मथो छाडनो थे दाडिया वात को मथो छाडनो थे वात तो अंदर लिखल ज़ाहिर नाही नक बाहर दिनो थे चवई दो दोस्त जो बाबा चवई दो खाओ भली पर थोड़ो इन नक खान जो भी ख्याल कजाए था तो चवे खाओ भली पर थोड़ो इन नक जो भी ख्याल पुराने दौर में इन नक जो ख्याल होंदो हाने महंगाई असांजे नक के कटे छडियो मां रोड को ला न तो बस रोड ते हलंदो आवा पुराने दौर में मिले कुछ न जो हाने तू अध कोप झेल चंदे पियारे दे बाकी 320 गारियो दे पो भी चंदो मिड़ई हुज्जत थस एड़े भेड़ा चाहे जवान माराई पीयू जी गार न संदो पीयू जो दड़को भी न संदो बाकी अध कोप जे करे सजे गोठ जो गारियो सजो यारन ओ मुसलमान तवज्जो कर अल्लाह सही चलतो असा के हलाल खाइन जी तौफीक अता फरमाए पेरे नबरत अकीदो तो ही दवारो धार जाए मता तो के का स्टील में बलफन वारी शे नजर अचे यार मता कदे स्टील वारे शे जे यादो करियो पियो हुजे मता तो के को कपो संगे मरमर जो ठहल नजर अचे यार उते भी करियो पियो हुजे रब फरमाई वसजुदू लिल्लाह तवे तो सजदो छड़ो मोज बेके जो सजदो अवा जेके वडड़ा हो उन्हनि चांडे साहब रहमतुल्लाह अलैह जो तकरीरा ॿुधियो चांडो साहब चवंदो हो त तौहीद रब जो नंगो आ इज्जत रब जी छाए तो असां दुकान में भाईवारी करना से ब दुकान में भाईवारा थी सकन था ट्रैक्टर में भाईवारा थी सकन था धंधे धाड़ीअ में भाईवारा थी सकन था पर एड़ो तवां के सुजे थो जो बजना निकाह में भाईवारा थियन आवा या जब समझ में ना आयो जो ब टे छोड़ना था कर बे चुप कई वेठा अब निकाह में भाईवारी जो इज्जत में भाईवारी पोजी इज्जत में भाईवारी हिते बर्दाश्त न तो करे त तौहीद भी त रब जी इज्जत ओ मुसलमान रब जे जात संग के शरीक न बनाए जाए हिकड़ो सबक यो पचाए छड़े बियो सबक वरी थोड़ो मांगते तो हलाओ न बे सबक ते नजर कजाए बियो सबक हे तो बुधाई वणो पराए हक जे वेझो न वञ जाए इंशाअल्लाह तक जो छा तव मर्जी पराए हक जे राजा पराए हक जे वेझो न वञ जाए मता तो परायूं बनियूं सोरी दो वते परावा बन्ना कटी दो वते यार मां त पंजे गुनाहगार किरसा भी ॾिठो आ सुबह जो नमाज भी जमात सां पढ़ंदो पियंदो भी इमाम जे सजे पासे सुबह जे नमाज पढ़ण खां बाद में सिपारो भी दौर जो कंदो सिपारो दौर जो करण खां बाद में ट्रे केक प्यालो खाई चाहे जो पी बिस्मिल्लाह करे वनी बने दे पियंदो वा आवा बने दे पियंदो अचे सुभान अल्लाह हां काडे वने जाते सुभान अल्लाह करनी है तते कयो न था भाई पराए बने जे कटण दे चे सुभान अल्लाह बाबा हर जाए ते सुभान अल्लाह न कबी जा केजे फोतगी ते जो वनबो आ तो न के छाचे बाबा मुबारक हो जई खट खाली थई जो त खट भी महंगी थी ठए ये कंदो अवा ये दीदी घोट के मुबारक दींदा हो ये त बाबा जेको हुकुम धणीअ जो
पोइ बेली थोड़ो ख्याल कयो ने असां बि हणी हणी पंहिंजा दिमाग़ विहारे छॾिया अब तव्हां चुप करे वेठो ओ मुसलमान जेको मां ॿियो अर्ज़ तो कयूं वञा पराए हक़ जे वेझो न वञा पराए हक़ जे वेझो न वञा वॾड़ा मावा वॾड़नि खे अर्ज़ कंदो रहंदो आहे ओ वॾड़ा पंहिंजे हथनि सां पंहिंजे न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञजाए आवाज़ छा न था ॻाल्हायो शाजब पंहिंजे हथनि सां पंहिंजे न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञजाए असां मुफ्ती भी आया हल्का सल्का किया छा चवंदा पाण ॿाराड़ीअ वारा अब्बा न्याणीअ जे घर जो पाणीअ जो ढुक पीअण भी हराम अड़े सदको वञे तुंहिंजी का ड्यूटी रोज़े पाक ते अब्बा न्याणीअ जे घर जो पाणीअ जो ढुक पीअण भी हराम न्याणीअ जे घर जो गिरह खाइण भी उन न्याणीअ जा बजरे ब खाइण बाक़ी जायज़ आहे गिरह न खाइजाए पानी न पीजाए बाक़ी न्याणी जा बजरे ब खादी वेठो हो जाए पोइ इन को पानी भले जग पियो शरबत पियो बोतल ॾींदे धीअ हा साईं मानीअ जो टुकड़ो खाओ न के शरीयत वारो हिस्सो त दे अल्लाह सही कलामुल्लाह में शा फरमायो लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन अल्लाह फरमायो पिरो पुट जो हक़ वा उन खां बाद में न्याणीअ जो हक़ वा दिल में न कजो मुआरा वाइज़ आहिनि ॾुखिया थोड़ा मां वाइज़न में हीअं चवंदो आहियां जीअं न पाण मर्द हिते तवज्जो करे ॿुधंदा आहियूं न लाउड जो आवाज़ बि परे परे वेंदो आहे पोइ घरनि में अदरियूं अमड़ियूं बि ख़्याल सां ॿुधंदियूं अथव अदरियूं अमड़ियूं बि लाउड ॾे ख़्याल करे ॿुधंदियूं आहिनि क़ुर पाक जो वाइज़ ॿुधंदियूं आहिनि पोइ उहे अदरियूं बि चवंदियूं अथव मन रब करे को मौलवी साहिब असांजा बि हक़ ॿुधाए बाबू हाजी 10 हज करे आयो आहे पर हिसो नथो ॾे अदो सदाई वेंदो आहे इतिकाब में मस्जिद नबवी में पर अदो हिस्सो पोइ न्याणी बि चवंदी मन रब करे असांजो को मोल साहिब को असांजो हक़ ॿुधाए पोइ जॾहिं मोल साहिब भेनरुनि न्याणी जा हक़ ॿुधाईंदो पोइ वरी उते चवंदी अॼु अब्बा बि वियो आहे वाइज़ ते मन रब करे ॿुधो हुजे न था ॻाल्हायो न्याणी चवंदी अॼु अदा बि वियो आहे वाइज़ ते मन रब करे ॿुधो हुजे ऐं पाण छा चवंदो अला करे निंड पइजी वई हुजनि न मर्जी तुझी थी हक़ ॾियणो हा ओ मुसलमानो जेको मां ॿियो सबक तो अर्ज़ कयूं वञा सबक के भेरो तो ॼारायूं वञा वॾड़ा पंहिंजे हथनि सां न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञजाए न्याणियुनि जो हक़ न खाइजाए न्याणियुनि जो हक़ न खाइजाए यार मुंहिंजा तवाज़ इहे ई हूंदा थी अल्लाह सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।